अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन, पाकिस्तान जे अंदरि चूंडुनि जो मरहलो त थी गुज़रियो, पर उनखां पोइ हिकु ॿिए मरहले जी शुरूआति थी वई आहे। अॼु पंजाब असेंबली जो खैरनि सां इजलास थियो, मेंबरनि हलफ़ खणी वरितो। सुभाणे सिंध असेंबली जो इजलास रहियल आहे ऐं उते बि मेंबर हलफ़ खणंदा। उन सां गॾोगॾु एहतिजाजनि जो सिलसिलो बि अॼु असांखे पंजाब असेंबली जे अंदरि काफ़ी गोड़ नज़र आयो। उनखां पोइ सिंध असेंबली जे इजलास जे हवाले सां GDA, जमात इस्लामी ऐं PTI जी प्रेस कॉन्फ्रेंस बि असांजे साम्हूं गुज़री, जंहिंमें हुननि चयो आहे त सुभाणे असेंबली इजलास खां पहिरें असेंबली जे गेट जे ॿाहिरां धरणो ॾिनो वेंदो। बहरहाल इहा सूरताल त इन्हनि ॿिनि सूबनि जी आहे, पर बलूचिस्तान जे अंदरि जेका 4 जमाती इतिहाद आहे उहो त न को हुकूमतुनि जो हिसो पियो थिए, न को असेंबलियुनि में वञणु पियो चाहे। उन्हनि जो एहतिजाज पंहिंजी जाइ ते जारी आहे। KPK जे अंदरि छा थींदो जॾहिं पंहिंजो KPK जी असेंबली जो इजलास थींदो, त छा उते बि जेको आहे जेका मुखालिफ़ धुर हूंदी उहा एहतिजाज कंदी या न, ऐं ख़ुदि क़ौमी असेंबली जा मंज़र कीअं हूंदा, उन ते गुफ़्तगू कंदासूं त हिन हुकूमत साज़ी जे मरहले खां पोइ जो मंज़रनामो कहिड़ो हूंदो। उन ते गुफ़्तगू करण लाइ जेके प्रोग्राम में असां सां गॾु मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामवर तर्जुमेगार जनाब सोहेल सांगी साहब असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि, जॾहिं उन सां गॾोगॾु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मुल्क जा ॿिया सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार साईं शाहीन कुरैशी साहब। ॿिन्ही खे वेलकम कंदे शुरूआति कयूं था पंहिंजो सांगी साहब, तव्हांजी नज़र में हीउ जेको आहे मरहलो हुकूमत साज़ी वारो, उहो त ख़ैर सां उनजी हिकिड़ी शिकिल शबी असांखे साम्हूं अची वई आहे। जेको ठाह थी वियो आहे, 3 सूबनि जा वज़ीर आला बि नामज़द थी विया आहिनि, वज़ीर आज़म, स्पीकर, सदर इहे नामज़द थी विया आहिनि। बलूचिस्तान जे बारे में अञा नामज़दगी कान थी आहे, पर उहा बि जेको आहे थी वेंदी। पर उनखां पोइ जेको मंज़रनामो आहे उहो तव्हांखे कीअं थो नज़र अचे? अॼु असांखे झलकियूं नज़र आयूं हिते असेंबली में पंजाब, ऐं उन सां गॾोगॾु मूंखे पंहिंजो PTI जे बानी जेको आहे ख़त बि लिखी छॾियो आहे IMF खे, त भई न ॾियो, मतिलबु आहे त जेका टफ हूंदी जेका अपोज़िशन हूंदी। हा, उन में पहिरीं त इहो आहे त हिननि सॼो इहो ॾेखारियो न, हिकिड़ो त उहो प्रोटेस्ट हुयो जेको असेंबलियुनि खां ॿाहिरि ऐं घिटियुनि में थियो पए। ॿियो इहो त जेका आइनी या कानूनी जंग आहे जेका उन्हनि अदालतुनि जे ज़रिए कई पए। हाणे हीउ हिकिड़ो ॿियो फॉर्म आहे त भई तव्हां असेंबलियुनि जे अंदरि इहो कयो। असेंबलियुनि में अपोज़िशन इहो पंहिंजो एहतिजाज कंदी आहे ऐं इहो हर उनजो जमहूरी जेको निज़ाम हूंदो आहे उन पार्ट हूंदो आहे। ऐं इहा का नई ॻाल्हि इहा कोन्हे, सवाइ इन जे उन एहतिजाज दौरान को का ॿी का अहिड़ी का शइ करे विझनि जेका को यूनिक हुजे त हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर इहो को नई ॻाल्हि कोन्हे ऐं हर भुर को ख़राबु बि कोन्हे। इहो सभु हलंदो आहे। बल्कि अॻे त इहो बि मूं ॾिठो त कंहिं ॿाहिरि मुल्क जे उन में पंहिंजे इंडो चाइना जो हिकु मुल्क हो, उते त असेंबली अंदरि वॾो झेड़ो थियो, उनखे 10 सेक में कुटियूं पए। इहो बि ख़ैर अगेन इट्स नॉट गुड साइन, पर ॻाल्हि मूं इहा पई कई त इहो एहतिजाज ईअं थींदो रहंदो आहे। त पंजाब में अगेन हिकिड़ी मेंबरनि खे चओ पिया त अञा मुड़सी कनि थोरो एहतिजाज खे, न मतिलबु हिकिड़ो इन पार्लिमानी डेमोक्रेट उन जो हिकिड़ो छा लाज़मी बुराई जंहिंखे चइबो न, उहो उन तौर ते आई एम नॉट एप्रिशिएटिंग इट। त उहो आहे पंजाब में, त इन करे बि आहे छाकाणि जो पंजाब में त हिकिड़ो जेको PTI जो क्लेम आहे उहो तमामु वॾो क्लेम आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उते असेंबली मेंबर जेके आहिनि अपोज़िशन जा, उहे बि एतिरे तइदाद में आहिनि, एतिरा आहिनि जो हू गोड़ करे सघनि, उन जो हिकिड़ो इम्पैक्ट बि अचे, उहो बि आहे। त पंजाब जो त किसो बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट आहे। ऐं पंजाब अगेन जेको आहे जो मेजर जेका बैटल फील्ड आहे जंहिंखे पाण चऊं लड़ाई जो मैदान, इन सियासी लड़ाई जो मैदान वॾो जेको आहे उहो आहे ई पंजाब। उते ज़ाहिर त PTI ऐं लाज़मी तौर ते पंहिंजा इहो ॾेख त ॾींदी त असेंबली खे कसम खणण खां वठी, उहे चवनि असां कसम खणण खां वठी असां कोन हलणु ॾियूं। ऐं इहो इंडिकेट बि थियो त भई हाणे असीं चयो तव्हां ॾाढा हथ विझो, असीं हीअ बि कंदासीं। अच्छा कुरैशी साहब, आप क्या समझते हैं कि इस मरतबा PTI ने जो तजर्बा किया था पिछली मरतबा कि वो असेंबलियों से निकल के रोडों पे आ गए थे, लेकिन इस मरतबा उन लोगों ने फैसला किया है कि दोनों महाज जो है वो इस्तेमाल करेंगे, असेंबली के अंदर भी और असेंबली के बाहर भी। किस तरह देखते हैं आप इनकी हिकमत अमली के अंदर जो ये नई हिकमत अमली है जिसमें कुछ चीज़ें ऐड की गई हैं? बेराय दुरुस्त आयद, कुछ तो सीखा उन्होंने। पहले इस्तीफों की ताकत और उस तरह जो अंदाज था, अभी भी थोड़ा सा टच है। उन्होंने 3 चीजों पे डिपेंड किया है कि असेंबली के अंदर भी, असेंबली के बाहर भी एहतजाज,
اور عالمی سطح پہ بھی جو ہے جس طرح IMF کو خط لکھنا اور پریشر پالیٹکس گلوبل جو ہے وہ بھی ساتھ ساتھ انہوں نے رکھا تھا کہ خط لکھیں گے اور IMF وغیرہ یا فائنینشیل کرائسس کے اوپر کھیلیں گے، جس طرح اس سے پہلے بھی انہوں نے کیا تھا، وہ تیمور جھگڑا اور شوکت ترین وغیرہ کی جو آڈیو لیک ہوئی تھیں، تو وہ تمام چیزوں پہ یقین رکھتے ہیں. لیکن پنجاب کے اندر جس طرح سائیں کہہ رہے تھے کہ بھئی پنجاب جو ہے سیاسی لڑائی کا میدان ہوگا، سہیل سانگھی صاحب کہہ رہے تھے، تو میں یہ سمجھتا ہوں کہ اس کے اندر وہاں پہ ایک نوجوان، مطلب نوجوان تو نہیں ہے لیکن خاتون وزیر اعلیٰ جو آئی ہیں، وہ ان کو سیاسی طور پہ سمجھ میں نہیں آئی جس طرح سے آج پہلے دن کا آغاز کیا انہوں نے، کہ پہلے دن ہی نواز شریف کے کوئی جو ہے 50-100 جو ہے آپ تصویریں لے کے آ گئے اور شیئر کر کے انٹر ہو رہے ہیں. تو آپ کو پتہ ہے کہ PTI کا تاریخ کیا ہے اور کس طرح وہ بے رحم قسم کی تنقید اور ذاتی تنقید کرتے ہیں. تو وہ چیز جو ہمیں سندھ کے بریفنگ جو دی ہے بلاول نے نظر آئی ہے کہ جی جو اپوزیشن ہے اور جو اسمبلی میں نہیں بھی ہیں انہیں بھی انگیج کیا جائے. تو وہاں پہ یہ ہے کہ جب آپ شیر کے نعرے لگائیں گے اور وزیر اعظم نواز شریف کے نعرے لگائیں گے تو آپ پرووک کر رہے ہیں کہ بھئی ظاہر ہے وہ عمران خان کے نعرے لگائیں گے. تو وہ جو جس طرح سہیل سانگھی صاحب کہہ رہے تھے کہ میدان تو پنجاب کا بنتا ہے کہ بھئی وہاں پہ MNAs کی سیٹیں زیادہ ہیں اور وہیں سے جو ہے تبدیلی کا مسئلہ یا پارلیمنٹ کی یا حکومت کی تشکیل کا مسئلہ آتا ہے. تو بہرحال یہ چیزیں آگے تو بڑھ رہی ہیں اور یہ تبدیلی کا اظہار ہو رہا ہے کہ ان کی صفوں میں یہ ریئلائزیشن ہے کہ، لیکن تھوڑا ٹچ ابھی بھی نظر آتا ہے کہ بھئی ان کے کیس جو ہیں وہ مزید چل رہے ہیں اور وہ کیس ایسے ہیں کہ جس میں وہ ان کا تھوڑا سا باہر نکلنا بھی مشکل بھی نظر آ رہا ہے. جبکہ جو اسمبلیوں میں صوبائی اسمبلیوں میں سر کس کے کیسوں کی بات کر رہے ہیں؟ جی کس کے کیسوں کی بات کر رہے ہیں؟ بانی چیئرمین PTI عمران. سر وہ کیسز کی کیا اہمیت ہوتی ہے؟ وہ کنوکشن کے بعد بھی لوگ جو ہے وہ اپنا پروٹوکول لے لیتے ہیں، تو اس ملک کے اندر کیسز کی کیا اوقات رہتی ہے جب کنوکشن کے بعد بھی؟ کیسز کے بعد تو ایک ایک دو مثالیں نہیں ہیں. آپ عمر قید کے بعد اور تا حیات نااہلی کے بعد بحال بھی ہو جاتے ہیں اور دوران سزا جو ہے غیر ممالک میں سرور پیلس میں بھی رہ سکتے ہیں. سانگھی صاحب سے پوچھتے ہیں، سانگھی صاحب سندھ جو منظرنامو کیं تھا ॾिसो ہی احتجاج MQM نٿي اچي هاڻي ان احتجاج में जेको MQM नथी अचे ऐं इन में जेको आहे सो GDA जेका MQM त GDA जो पार्ट थी हुई न GDA जो पार्ट न हुई, इलेक्शन खां अॻु में न एग्रीमेंट हुयो. यस नून लीग न हुई, छाकाणि इन्हनि पंहिंजे इलेक्शन खां अॻु में थियनि हा त सिंबल साॻियो हुजे. नून लीग शींहं जे उन ते विढ़ी, MQM जेको पतंग ते विढ़ी ऐं हू जेको आहे पंहिंजो सितारे ते. मतिलबु उन्हनि जी हिकिड़ी इलेक्शन खां अॻु में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हुई. JUI जेको आहे GDA जो पार्ट न थी, अंडरस्टैंडिंग हुई, पर उहा जेका पंहिंजे किताब ते विढ़ी. सुहेल साहब सही कह रहे हैं, MQM ने साथ दिया था. हा, तो हाणे उन जे नतीजे में मतिलबु त हाणे इहो आहे त हिन वक़्तु उहे जेकॾहिं अलॻि आहिनि त पोइ इन्हनि जी जेका इलेक्शन खां अॻु वारी स्ट्रेटजी उहा अलॻि हुई ऐं उन खां पोइ वारी स्ट्रेटजी उहा अलॻि आहे. ऐं हिकिड़े तरीक़े सां इहो आहे भई जेकॾहिं GDA काल इलेक्शन जे दौरान हिन पे वोट ॾियारिया नून लीग खे या नून लीग हिन खे पिया ॾियारिया, त हाणे जॾहिं असेंबलियूं आयूं आहिनि त पोइ छा थींदो? असेंबलियुनि में जेको मेन जेको वधीक आहे कानूनी पॉइंट ऑफ व्यू सां ॻाल्हाइजे त पीपल्स पार्टी 84 सीट सां असेंबली में पर प्लस जेके रिजर्व सीटूं मिलंदियूं ऐं ॿिए नंबर ते MQM आहे जेका 28 सीटूं, PTI जूं 11 सीटूं. त माना लीडर ऑफ अपोजिशन, छाकाणि सिंध हुकूमत में MQM हिसो न पई थिए, सही आहे, त लीडर ऑफ अपोजिशन मुतहदा जो ईंदो. असेंबली जे अंदरि जेका अपोजिशन जी जेका क़यादत आहे उहा मुतहदा खे करणी आहे. तंहिंजे करे ई हिननि जमातनि जेके आहिनि असेंबली खां ॿाहिरि जो ऐलान कयो आहे. बिल्कुलु इहो सही आहे. ऐं जेकॾहिं उते ई नथा अचनि त असेंबली अंदरि इन्हनि जो को एॾो वॾो फिगर कोन्हे जंहिंमें हू मतिलबु त को हुन ते एॾो इम्पैक्ट विझी सघनि. ॿी ॻाल्हि इहा आहे त ही मुंहिंजे ख़्याल में जेको 11 हुननि जा आहिनि, 2 हुननि जा, 13 माण्हू. ॿियो इहो आहे त ख़ुदि हिन में मुंहिंजे ख़्याल में MQM खे बि को इन मुश्किल में नथा विझणु चाहिनि. त
त भई तव्हां अपोज़िशन में जेके थियो था त बाक़ी अपोज़िशन आहे हुन सां गॾु को तव्हां एहतिजाज कयो, जेको जनरली थींदो आहे। त इन करे मुंहिंजे ख़्याल में उहो हुननि खे बि ना साईं इहो मसइलो टेक्निकली ॿियो बि आहे न। हा टेक्निकली मसइलो इहो आहे त PTI ऐं जमात इस्लामी ॿई जमातूं चवनि थियूं पियूं त असांजो मैंडेट MKM खे मिलियो आहे, सही आहे। तंहिंजे लाइ उहे ॼण चयो त हिते जेका जमात इस्लामी ऐं PTI जेको एहतिजाज कनि था दे आर नॉट अगेंस्ट पीपुल्स पार्टी, हा उहे दरअसल मुतहदा क़ौम मूवमेंट खे जेको मैंडेट मिलियो आहे उनजे ख़िलाफ़ एहतिजाज पिया कनि। एग्ज़ैक्टली ही हिकिड़ो अजीब फिनोमेना थियो। ऐं सुभाणे जॾहिं इहो यूनाइटेड अपोज़िशन ठहंदी हिते जेका असेंबली अंदरि ज़ाहिर ते ही बि त पोइ ही हिक ॿिए जेके हिक ॿिए खे इल्ज़ाम पिया आहिनि इहो हिकिड़ो अगेन हिकिड़ो मज़ेदार सीनरियो थींदो हिकिड़ो उहो कीअं हिक ॿिए खे एकमोडेट कंदा ऐं ॾींदा वठंदा, उहो हिकिड़ो बिल्कुलु। त इते जेको मेन आहे एहतिजाज जो वॾो जेको करण वारा आहिनि उहो फैक्टर आहिनि हिकिड़ो या त JUIF, ॿियो जेको आहे उहो आहे वॾो फैक्टर उहो आहे जमात इस्लामी। हाणे कराची में हुजण जे करे जमात इस्लामी इम्पैक्ट विझी सघे थी, छो त उन्हनि जी बहरहाल हिते कुझु त आहिनि न पॉकेट्स, कुझु वोट बि खयां अथनि। न पर PTI बि आहे, छाकाणि त PTI जीअं हलीम आदिल शेख साहिबु आज़ादु थिया इलेक्शन खां पोइ उहे विया पीर सदरुद्दीन शाह साहिब सां मिलिया ऐं पोइ उन्हनि जॉइंटली जेको आहे इहो कयो जमात इस्लामी ऐं पंहिंजो सदरुद्दीन शाह पंहिंजो हलीम आदिल ऐं हाफ़िज़ नईम जी मुलाक़ात थी। हा बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। मुंहिंजो मतिलबु इहो त ही जेके वधीक वोकल हूंदा आहिनि प्रोटेस्ट जे हवाले खां उहे ही टे बल्कि हाणे PTI बची टे उहे थी विया। हाणे उहे JUIF ऐं PTI ऐं MKM त ख़ैर कोन्हे त ही थी विया। त इन खां पोइ ही प्रोटेस्ट जमात इस्लामी JUIF ऐं PTI पर GDA ॾिसो केॾो एग्रेसिव बीठो आहे। GDA ॿ जलसा कया आहिनि, उनखां पोइ हिन सॼी जेका मूवमेंट आहे सुभाणे बि जेको कुझु थिए पियो उनजी क़यादत त GDA करे पियो न। अम्ब्रेला GDA जी आहे, उन्हनि उहा अम्ब्रेला अञा हटाई कोन्हे, हू उन ते बरक़रार आहिनि। हाणे उन में सॼी जेका सूरत हाल वञी बीहंदी, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सॼो जेसि ताईं फेडरल गवर्नमेंट जी जेका उते हुकूमत साज़ी वारो किसो आहे उहो कंहिं पासे जेसि ताईं नथो थिए तेसि ताईं त तव्हां GDA जो प्रेशर मूंखे लॻे थो त उहो रहंदो। कुरैशी साहब बलूचिस्तान का मंजरनामा आपको क्या नज़र आ रहा है, क्योंकि वहाँ पे हुकूमत तो पीपल्स पार्टी ने बनानी है, मुस्लिम लीग नून ने उसका साथ देना है, लेकिन वहाँ पे मौलाना फजलुर रहमान ने अटेम्प्ट किया, जिसको कहते हैं बहुत देर से अटेम्प्ट किया, लेकिन अटेम्प्ट तो किया नून लीग से मुलाकात में कि हम मिल के हुकूमत बनाएं, लेकिन उन लोगों ने जवाब दे दिया। अब मौलाना साहब भी वहाँ पे अगर अपोजिशन में बैठते हैं और 4 जमातें तो पहले ही वहाँ पे एहतजाज पर हैं, क्या देखेंगे? एक वक्फा लेते हैं कुरैशी साहब, वक्फे के बाद आके आपसे इस सवाल पे मैं चाहूँगा कि आपके व्यू पॉइंट हम अपने नाज़रीन तक पहुँचाएं। नाज़रीन वठो वक्फ वापस प्रोग्राम देखते हुए असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे चूंडूं ऐं चूंडुनि खां पोइ हुकूमत साज़ी ऐं हुकूमत साज़ी खां पोइ जेका सूरत हाल आहे उनमें एहतिजाजनि जो जेको सिलसिलो आहे। बलूचिस्तान जे हवाले सां वक़फ़े ते वञण खां पहिरियों शाहिन कुरैशी साहब खां सवाल पुछो हुयुसि, अचो त उन गुफ्तगू अॻिते वधो। कुरैशी साहब, बलूचिस्तान का मंजरनामा जो है वो थोड़ा सा डिफरेंट है। अगर हम सिंध को या KP को देखें, पंजाब को इग्नोर करते हुए, कि वहाँ पे जो कौम परस्त हैं, बलोच नेशनलिस्ट हैं और जिनका जमहूरियत और पार्लिमानी सियासत का की तरफ झुकाव है, जिसमें मेंगल वगैरह हैं, डॉक्टर मालिक बलोच हैं और ये सारे दोस्त, तो लेकिन यहाँ पे इन्होंने पीपल्स पार्टी और नून लीग को इस्टेब्लिशमेंट ने जो प्रोजेक्ट इमरान के खात्मे के बाद एजेंडे पे अमल शुरू किया है, जो हाइब्रिड प्लस है या हाइब्रिड समथिंग है, तो उसमें ये एक तवाज़न नहीं रख सके कि ये इस तरह के मौसर सियासी कुव्वतों को जिन्हें मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में लाकर इंगेज करने की जरूरत थी, उनके को आमने सामने लाकर खड़ा कर दिया, और जिसके अंदर उनको जो है जो मौलाना फजलुर रहमान साहब की भी जो है स्ट्रेंथ जो है मैसर आ गई। और चूंकि ये अफोर्ड ही नहीं कर सकती थी नून लीग के मरकजी अगर हुकूमत रखनी है, तो वहां पर वो नून लीग और फजलुर रहमान JUI जो है मिलके बलूचिस्तान में हुकूमत बनाते, तो ये वहां पे मसला है। और वहाँ के कौम परस्त भी साहब, मौलाना का क्या मसला है? मौलाना को कहाँ देखते हैं? मौलाना जरदारी साहब के भी नज़दीक क्लोज समझे जाते थे, नून लीग के भी बड़े क्लोज समझे जाते थे,
اب جس نہج پہ وہ کھڑے ہیں وہاں پہ ان کا پہنچنا، اس کے پیچھے کیا فیکٹرز دیکھتے ہیں؟ مولانا کا جو دورہ افغانستان تھا، انہوں نے اشارہ دیا ہے ایک انٹرویو میں کہ جو آپ نے دورہ کیا تھا اور پہلے آپ لا اینڈ آرڈر کے معاملات پہ بڑے ہائی لائٹ کر رہے تھے کہ آپ ٹارگٹ ہو رہے ہیں، تو اس کے بعد وہ سیاسی عمل نہیں شروع کر رہے تھے. پھر انہوں نے سیاسی جو ہے کمپین شروع کرنے سے پہلے افغانستان کا دورہ کیا، اور وہ تھا تو نجی نوعیت کا، لیکن وہاں طالبان کے قیادت سے اور مذہبی قیادتوں سے ملتے رہے، لیکن کوئی اس کا جو ہے خاطر خواہ ان کے حق میں، انہوں نے یہ بھی جملہ بولا ہے کہ ہمارے حق میں نہیں گیا وہ دورہ. تو وہاں کے اس کے بعد معاملات جو ہیں وہ تبدیل ہو گئے. سر وہ دورہ جو تھا وہ افغانستان کی اس وقت جو طالبان رجیم ہے ان کی دعوت پہ تھا، اور دوسری بات یہ ہے کہ اس دورے سے پہلے یہاں جو ہمارے اپنا سیکیورٹی اور انٹیلیجنس کے جو ادارے ہیں ان سے بریفنگز لے کے وہ گئے تھے. بریفنگ وہ لے کر گئے تھے، لیکن فارن آفس سے بھی پریفرنس پی ٹی آئی ہے، کیونکہ جس طرح سے عمران خان نے پارلیمنٹ سے پوچھے بغیر ان کے جیلوں سے طالبان پاکستان نکالے اور افغانستان کو جو ہے زنجیریں توڑنے اور آزادی حاصل کرنے کی جس طرح کا میسیجنگ کی تھی، تو وہ سارے میں ان کی سر عمران خان تو بعد میں گیا، آپ کا اس وقت کا اسپائی چیف جو ہے وہ چائے پینے کابل چلا گیا، صدارتی بعد میں گئے تھے وہ جنرل فیض بعد میں چائے پینے گئے تھے، اور وہ تسلسل عمران خان کی سیاست کا تھا، کیونکہ عمران خان جو ہیں وہ جنرل فیض کو آرمی چیف نہ صرف لانا چاہتے تھے. چلو سانگھی صاحب سے پوچھتے ہیں، سانگھی صاحب مولانا جو معاملو چھاتے تھا؟ مولانا جو معاملو जेको अफ़गानिस्तान वारो उहो आहे जेको त भई जेको अफ़गानिस्तान या जिते तालिबान आहिनि उन्हनि जी ऐं PTI जी जेका रिलेशनशिप हुई, त मौलाना उन खे को फिल इन द गैप करे सघे पियो या न, त पोइ त ठीकु आहे. मौलाना उतां वापसि थी आयो त मुंहिंजे ख़्याल में इहो ई हो त को अहिड़ी का सिचुएशन कोन्हे. पर हुननि दावत ॾिनी हुई, हुन दावत ॾिनी, ठीकु आहे, पर हिननि जेको सॼी ब्रीफिंग वग़ैरह ॾिनी या मौलाना पाण बि जंहिंखे शइ खे करण ते वियो उहो इहो ई हो, त उहो न पिए थियो. उहो न पिए थियो त पोइ एज़ इफ जेका नई हुकूमत हाणे ठहण ॾे वञे पई, उन लाइ मौलाना कंहिं जंहिंखे चइबो न कंहिं असांजे कम जो कोन्हे, उहो सॼो मामिलो थी वियो. ॿी जेका सूरत आहे उहा आहे त मौलाना साहिब खे हाणे हीउ सॼो PDM वारो सॼो किस्सो हलंदो रहियो 3 साल खनि 4 साल खनि, त उन सॼे जो जेको बल्कि PTA जो जेको सदर हुयो उहो बि त मौलाना साहिबु हो न, सरबराह, त उहो थी वियो हिकिड़े पासे. बाक़ी ॿिया जेके आहिनि से अची विया हुकूमत में, त पोइ हिन खे बाक़ी कीअं PDM जो वॾो हिसो, छाकाणि त मैंगल साहब बि PDM जो हिसो पहिरियों हुयो, मैंगल साहब ऐं पोइ वरी जेको आहे अचकज़ई साहब PDM जो हिसो हुयो, उनखां पोइ मालिक साहब PDM जो हिसो हुयो. इहे सभु जमातूं तोड़े पीपल्स पार्टी निकिरी वई. मेन जेका मूवर हुयो उहो मौलाना साहिबु हो. यस, इन सॼे जो. उनखां पोइ उन में ज़रदारी साहिब बि, उनखां पोइ साईं 3 पार्टियूं मुख्य कयूं, जेकॾहिं मिसाल तौरु पीपल्स पार्टी PMLN JU आहे, बिल्कुलु. बाक़ी उन सां गॾोगॾु ख़ुदि जेको आहे पहिरियों ANP PDM जो हिसो हुई, पोइ वरी ANP पीपल्स पार्टी निकिरी वियूं. मैंगल साहब पहिरियों हुकूमत जो हिसो हुयो, PDM जो हिसो न हुयो, त कोalition खां पोइ अची इन्हनि सां मिलियो. पर मालिक ऐं पंहिंजो अचकज़ई साहब PDM जो हिसो हुया. ॾिसो न, हाणे उन में मतिलबु मौलाना साहिब खे उहो न मिलियो किथे बि. उन नतीजे में हिन वक़्तु तव्हां जेका ॾिसंदो सॼे मुल्क में जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उहो या त PTI आहे या मौलाना साहिबु आहे. KP हुजे, GDA नथा चओ, GDA सॼे मुल्क में न आहे सर. न, मौलाना बि सॼे पंजाब जे अंदरि मौलाना त न आहे न, जेतिरो हूंदो कंदो न आहे ई कोन. माना अॼु थी पंजाब जे अंदरि JU आहे जो को एहतिजाज उन में जेका मूं ॻाल्हि चवणु पई चाहे उहो इहो आहे त ॿिए पासे जेको हिन में थिए पियो बलूचिस्तान में थिए पियो, इहो असल में सॼो हाणे जेके हिते क़ौम परस्त आहिनि ऐं मौलाना साहिबु ऐं PTI उहे तक़रीबन साॻिए उन पेज ते आहिनि, त पंहिंजे मौक़िफ़ जे हवाले सां त भई असां सां जेको आहे सो नाइंसाफ़ी थी आहे, असां धांधली थी आहे वग़ैरह वग़ैरह. हाणे हिकिड़ी बिल्कुलु ऑल टुगेदर पोस्ट इलेक्शन सीनरियो में नए सिर जेका सियासी धड़ाबंदी आहे, जेको पाण पॉलिटिकल पोलराइज़ेशन अलाइनमेंट जेका थिए पई उहा थियण ॾे वञे पई. उन जे लाइ ज़ाहिर मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि हेठि या मथे जेके बि उन्हनि जी पंहिंजी इहा कोशिशि हूंदी त इहो जेको अलाइनमेंट थिए उहो फौरी तौर ते ऐं इन विचे मुदे जे लाइ ऐं ख़ुदि डिघे पंध में असांजे फेवर में कीअं थी सघे थी,
دے آر ٹرائنگ فار اٹ. اچھا شاہین قریشی صاحب، آپ کو لگتا ہے کہ یہ حکومت کے بعد جو منظرنامہ جس الائنمنٹ کی سانگھی صاحب بات کر رہے ہیں کہ نون لیگ اور پیپلز پارٹی جو ان کی روایتی اتحادی تھے جس میں بلوچستان کے نیشنلسٹ ہوں، مولانا صاحب ہوں، وہ سب جو ہے یا کسی حد تک ANP جو ہے، وہ سارے ان لوگوں نے ان کے عمران خان کے رحم و کرم پہ چلے گئے ہیں، اب وہ الائن کر رہے ہیں جہاں ہر جگہ پہ PTI کے ساتھ. جی دیکھیے، PTI ایک ایسی جو ہے مطلب ہے سیاسی مانسٹر بنایا گیا ہے اسٹیبلشمنٹ کی طرف سے، اور ان کو 9 سال ایک مل گئے اور دوسری بار پھر حکومت ان کی بڑی اوور ویلمنگ آ گئی ہے. تو نہ اس میں مولانا کے لیے جگہ ہے، نہ ANP کے لیے جگہ ہے، جو اس وقت گراؤنڈ ریئلٹیز ہیں کہ ابھی جو تھوڑے سے حلقوں میں رہ گیا تھا کہیں الیکشن، مولانا کے صاحبزادے اگر اسد بھی ہار جائیں گے وہاں سے تو پھر وہ تو ڈسلوژنمنٹ ہو رہی ہے انہیں کہ بھئی KP کے اندر ان کی لیکن قریشی صاحب آپ نے دیکھا کہ وہاں پہ مولانا کی شکایت تو PTI سے بنتی ہے نا، لیکن PTI نے انگیج کیا مولانا کو. اس کی نسبت پیپلز پارٹی اور PMLN کی مولانا کو انگیج کرنے کی یا تو ان لوگوں نے کوشش نہیں کی یا ایک غیر مؤثر کوشش کی. لیکن اب وہ جو ہے مولانا اور PTI جو وہاں پہ ایک دوسرے کے رائیول ہیں KP کے اندر، لیکن وہی الائی بن رہے ہیں، الائنمنٹ ان کے درمیان بنتے نظر آتی ہے. PMLN اور پیپلز پارٹی جن کی لیڈرشپ کو بڑے قریب سمجھا جاتا تھا مولانا کے، وہ مولانا کو اپنی طرف نہیں کھینچ پائے. دیکھیے بات یہ ہے کہ وہ ان نیچرل ہے اور وہ الائنس بنے گا نہیں جبکہ PTI اپنی حکومت کرے گی اور انداز سیاست ہے، اور تو یہ ان کے لیے کوئی رون نہیں بنے گا. اصل رد عمل یہ ہوا تھا کہ جو ہی PDM 1 ختم ہوئی تھی تو مولانا نے نون لیگ کے ساتھ اعلان کر دیا تھا کہ سندھ کے اندر پیپلز پارٹی کو آئسولیٹ کریں گے اور وسیع ترین جو ہے نا، اور انہیں اندرون سندھ میں بھی شکست سے دوچار کریں گے اور ایک تاریخی سبق سکھائیں گے. تو وہ جو کام بہت عرصے سے ہو رہا ہے مدارس کے ذریعے JUIF کا، اس کے ساتھ جو ہے شیک ہینڈ کیا NQM نے بھی اور نون لیگ بالخصوص. شروع میں تو وہ خود شہباز شریف الیکشن بھی لڑنے آ رہے تھے، لیکن جب اگریسو جو ہے سٹانس کے ساتھ بلاول سامنے آئے ہیں، انہوں نے اس کو ایک ٹاسک کے طور پہ لیا ہے، تو پھر یہ چوائس نہیں رہی تھی نون لیگ کو کہ وہ ساتھ لے کے چلیں. اور جو بلاول بھٹو زرداری نے شہباز شریف نواز شریف کے بارے میں اوپن پالیسی لی تھی، وہ اسی وجہ سے لی تھی کہ بھائی آپ ہمارے ساتھ جب آپ کو ضرورت پڑتی ہے، آپ کے وہاں 2014 میں دھرنا ہوتا ہے تو ہم مدت پوری کرواتے ہیں اور ہم جو ہے نا کوئی دھرنے میں نہیں شمولیت کرتے. لیکن آپ جو ہے PTI آپ کا ٹارگٹ نہیں بنا، KP میں آپ نے پریفرنس نہیں دی، اور آپ JUIF کے ساتھ مل کے جو ہے سندھ سے جو ہے پیپلز پارٹی کے خلاف محاذ بنا رہے ہیں، کراچی میں بنا رہے ہیں. تو اس وجہ سے ٹارگٹ کیا بلاول نے ان کو اور ہیڈ آن لیا باقاعدہ طور پہ، تو جس میں گنجائش نہیں رہ جاتی تھی فضل الرحمان صاحب کی. بڑی مہربانی قریشی صاحب. میرے خیال میں وقفہ لیتے ہیں اور وقفے کے بعد آ کے اس گفتگو کو مزید آگے بڑھاتے ہیں کہ PMLN کو آخرکار پیپلز پارٹی نے جو شکایتیں تھیں وہ جو الیکشن سے پہلے جس طرح قریشی صاحب بتا رہے تھے کہ PMLN JUI اور پھر وہ مل کے ایک طرح سے GDA کے ساتھ بھی خود کو الائن کر رہی تھی اور MQM کے ساتھ بھی الائن کر رہی تھی، وہ سب مل کے کہہ رہی تھی کہ پیپلز پارٹی کو اپنا شکست فاش دینی ہے. لیکن اب وہی نون لیگ اور وہی MQM وفاقی حکومت میں پیپلز پارٹی کے ساتھ ہوں گی اور پھر لیکن JUI جو ہے اس الائنمنٹ میں پھر نہیں آ پائی. اس پہ مزید بات کریں گے ناظرین. وقفہ اٹھا وقفے کا پوٹی گفتگو ویلکم بیک ناظرین. اچت پروگرام जे सिलसिले खे अॻिते वधायूं. गुफ़्तगू हलंदड़ आहे हुकूमत साज़ी जे मरहले खां पोइ जेको मुल्क जे अंदरि एहतजाजुनि जो सिलसिलो आहे ऐं जेका अलाइनमेंट आहे सियासी धुरनि जे विच में असेंबलियुनि जे अंदरि ऐं असेंबलियुनि खां ॿाहिरि जेका एहतजाजनि जी सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू हलंदड़ आहे. सांगी साहब जेका गुफ़्तगू कई पंहिंजो असांजे शाहीन कुरैशी साहब ॾाढी अहम ॻाल्हि कई त इलेक्शन खां पहिरें PMLN JUI GDA MQM जमात इस्लामी इन्हनि सभिनी धुरनि गॾिजी सिंध जे अंदरि हिक ॿिए सां खे स्पेस ॾेई बाक़ाइदा बरमला इन जो इज़हार कयो त असां पीपल्स पार्टी खे हीअं कंदासीं हू कंदासीं. हिकिड़ो ई मुखालिफ़ आहे उहो पीपल्स ठीकु आहे न. अहिड़ी सूरत हाल ॿियो किथे कोन थी.
हा ठीकु आहे सही न, ईअं कोन थियो त को इहे सभई धुरियूं गॾिजी PTI जो पंहिंजो जो मुक़ाबिलो कनि हुते हा, KP या जे नवाज़ अंदरि, लीग जो या कनि, नवाज़ या लीग जे हा, लाइ सही इहा आहे। सूरत हाल सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां स्पेसिफिक सिंध सिंध में रही ऐं हा। पीपल्स पार्टी हिकिड़ी वाहिद पार्टी हुई जंहिंजे ख़िलाफ़ नून लीग, JUI, पंहिंजो PTI, MQM ऐं नून लीग, इहे सभु ऐं पंहिंजो जमात इस्लामी सभिनी गॾिजी जेको आहे इहो कयो। इन फिनोमेना खां पोइ बि पीपल्स पार्टी दरगुज़र करे अॻिते वञे पई। पीपल्स पार्टी जी मजबूरी आहे, पीपल्स पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि नथी रही सघे, या पीपल्स पार्टी जी वॾी दिलि आहे? ॾिसो न, हिन में इन्हनि सभिनी इन जे ख़िलाफ़ु जेका मुहिम हलाई उन में 2 टे फैक्टर आहिनि। हिकिड़ो फैक्टर त इहो आहे जो पीपल्स पार्टी लगातार 3 टर्म हुन पूरा कया सिंध में। 2 टर्म PTI पूरा कया, उनजे ख़िलाफ़ु न थियो। ऐं सिंध जी ॻाल्हि थो त सिंध स्पेसिफिक ॻाल्हि आहे। अच्छा, ॿी जेका सिचुएशन आहे उहा आहे त पीपल्स पार्टी हिन खां अॻु में जेके बि इलेक्शन थियूं, 2 जेके थियूं, उन में हुन पंहिंजे पाण खे साबित कयो त भई असीं ॾाढा आहियूं, ॿियो को असां सां मुक़ाबिलो नथो करे सघे, इलेक्शन में ॾाढा आहियूं मतिलबु उहो असां सां नथो थी सघे, त इन्हनि वटि ॿियो को रस्तो कोन। टी जेका ॻाल्हि उहा ख़ुदि इहा आहे त ख़ुदि जेको नून लीग हुई उहो बि चाहे पई त कंहिं न कंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी ते दबाव रहे। हिकिड़ो इन ॻाल्हि जो त जीअं हिननि वटि टाइम घटि बचे, रिसोर्सिस घटि बचनि, जो हू पंजाब या ॿिए कंहिं अहिड़े सूबे में वञी सघनि जेको नून लीग जे लाइ जेको स्पेस आहे उन खे न करे सघनि। हीअ हिकिड़ा प्लस उहो हिकिड़ी पंहिंजी जाइ ते आहे त भई हिते को नवाज़ लीग सिंध में का दिलचस्पी न ॾेखारी, ॿियनि हंधि कोन ॾेखारी, उहो हिकिड़ो अञा बि हिकिड़ो हुन सां रिलेटिव थिए थो, थोरो पासीरी ॻाल्हि बि आहे। त हीअ जेके हुया तंहिंजे करे हुया। बाक़ी इहो त पीपल्स पार्टी इहो हू त इन ॻाल्हि खे वेलकम कंदी भई असां हेतिरनि सभिनी मुखालफ़नि जे बावजूदि असां त पोइ बि खटे वियासीं, त हाणे त असीं जेको अञा वधीक मज़बूत आहियूं, बल्कि उहो जेको सीटूं बि आयूं आहिनि, जेको वोट टोटल पीपल्स पार्टी खयां आहिनि उहे अॻे खां वधीक आहिनि। त इहा बि हिकिड़ी ॻाल्हि थी। त मूंखे लॻे थो इहे जेके 2 टे शयूं आहिनि इहे गॾिजी सॾिजी करे उन मामले खे ठाहियो आहे। कुरैशी साहब, पंजाब की सूरत हाल को अब आने वाले दिनों में मरियम नवाज शरीफ साहबा के लिए क्या अपॉर्चुनिटीज़ हैं और क्या चैलेंजेस हैं आपकी नज़र में? मुख्तसरन तो ये है कि मुझे खदशा है कि चूंकि मरियम की पॉलिटिकल ओरिएंटेशन इतनी ज्यादा नहीं है, आज ही उन्होंने गलत आगाज किया है। उन्हें एक बड़ा, चूंकि अक्सरियत हासिल है पंजाब असेंबली में, उन्हें एक अच्छा जेस्चर देना चाहिए था, लेकिन जिस तरह वो नवाज शरीफ की तस्वीर और शेर के नारे और इस तरह से एंट्री डाली है ना, तो वो डिफिकल्ट टाइम जो है PTI जो है 80-90 नंबर्स के साथ उन्हें रेजिस्ट करेगी। और दूसरे नंबर पे ये है कि 119 है पंजाब असेंबली के अंदर, 80-90 तो कौमी असेंबली की बात है। नहीं, पंजाब असेंबली में PTI सपोर्ट कितना है? 119, बगैर वो अपना रिजर्व सीट के भी 119 है। 119, जी। तो वो शायद जी हाँ, दुरुस्त, थैंक यू। लेकिन ये है कि वो अच्छी, मेरा भी यही मकसद था कि इतनी अच्छी खासी स्ट्रॉन्ग अपोजिशन होगी, जबकि उनका स्टांस भी जो है बड़ा सख्त होता है, और वो नहीं देखते कि खवातीन हैं या कोई जमहूरी रवायात क्या हैं जब वो एहतजाज पे आते हैं। तो मेरा ख्याल है कि ये यहाँ पे काफी गर्म रहेगा काम, और जिस तरह की जो है IT के 5 शहर बनाने के वो बड़े बड़े एजेंडे दे रही हैं, मैं समझता हूं कि इसमें बहुत बड़े चैलेंजेस पे दरपेश हैं कि बिलावल भुट्टो जो डबल तनख्वाहें और जो 17 इदारे बंद करके अवाम के लिए कुछ करना चाह रहे थे, उन्होंने भी स्क्वीज किया है कि क्योंकि उनको मैंडेट नहीं मिला तो वो उतनी ज्यादा दावे नहीं अब कर रहे हैं आफ्टर इलेक्शन कि भाई जाहिर है अवाम ने। सर, वफाकी हुकूमत की तो और बात है, लेकिन अब जब सूबाई हुकूमतें बनेगी और उसके जो 18वीं तरमीम के बाद जो उनके पास रिसोर्सेज हैं, जो उनके पास जो पावर्स हैं, उनके बुनियाद पर अगर IT जो है उसमें अगर करती हैं, मरियम वहाँ पे शहर बनाती हैं, तो उसको कौन रोक सकता है? और इसी तरह जिस तरह सिंध के अंदर पीपल्स पार्टी ने दावे किए और बरमला कहा कि उन लोगों ने हेल्थ के अंदर बड़ी इन्वेस्टमेंट की है और वो कहा कि सारे पाकिस्तान के लोग यहाँ के इलाज करवाते हैं, तो पीपल्स पार्टी ने अगर वहाँ पे किया है
تو پیپلز پارٹی کے لیے اب بھی ہے کہ وہ اب مزید کن ان اپنا سیکٹرز کے اندر انویسٹ کرنا چاہیں گے, ان کو اپلفٹ کرنا چاہیں گے. تو مریم نے تو ایک طرح سے اپنا روڈ میپ دیا ہے, اب اس میں کتنی کامیابی ہوتی ہے, اس کو چیلنجز کیا ہوں گے؟ نہیں دیکھیں, چیلنجز تو یہی ہوں گے نا کہ ڈیلیورنس چاہیے, چونکہ کافی گراؤنڈ لوز کی ہے نون لیگ نے, اور ابھی بھی جو ہے چونکہ اسٹیبلشمنٹ جو ہے وہ ساڑی گل ہو گئی کا فیکٹر پنجاب میں چلا ہے, کیونکہ پلان یہ تھا کہ کے پی کے اندر پرو پی ٹی آئی رہے, اور پیپلز پارٹی کو ویسے تو سندھ میں نکالنے کا پروگرام تھا, لیکن بعد ازاں جب پنجاب کے اندر بلاول بھٹو نے اگریسو کمپین چلائی تو پھر انہیں پنجاب پہ فوکس رکھنا پڑا, جس کی وجہ سے پھر آصفہ بھٹو جو ہے سندھ کے اندر جو ہے انہوں نے گلیوں میں اور سڑکوں میں اور شہروں میں جو ہے راؤنڈ لینے شروع کیے اور انٹیکٹ رکھا اپنے ووٹ بینک کو. تو میں یہ سمجھتا ہوں کہ ان کے چیلنجز کی جہاں تک آپ بات کر رہے ہیں تو ان کی کلیئرٹی نہیں ہے. دیکھیے جب یہ منشور جو ہے پیش کرنے میں ناکام اور تاخیر کا شکار تھی نون لیگ, تو وہاں پہ چلے کلے اپنا سانگی صاحب سے پوچھیں. سانگی صاحب تہاں جے خیال میں مریم نواز کے ॾिसो مریم نواز کے जेको वॾे वॾो चैलेंज थींदो उहो थींदो ख़ुदि विदिन पार्टी, जेको नून लीग आहे उन जे अंदरि हिकिड़ो उनखे थींदो, छाकाणि जो हिकिड़ो चङो ख़ासो सेक्शन अहिड़ो आहे जेको अहिड़े नमूने सां सां मुतफ़िक़ न पियो थिए, बल्कि उन में त इहो बि हिकिड़ो सेक्शन मौजूदु हुयो जंहिं पे चयो त हुकूमत ठाहियो ई न, पीपल्स पार्टी ठाहिण ॾियो. ॿियो हिकिड़ो अहिड़ो बि सेक्शन आहे जेको इहो न पियो चाहे त मरियम अचे, त इहो हिकिड़ो त इहे उनजी विदिन पार्टी जेके उहे आहिनि. ॿियो इहो आहे त जेके पूरी उन्हनि में पुराणा जेके नून लीग सां रहिया आहिनि उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा परसेप्शन, पंहिंजूं शयूं हू खणी आया, माण्हुनि सां ॻाल्हियूं करिया, उहे बिल्कुलु डिफरेंट बीहंदियूं जेको मरियम चवे पई या करणु चाहींदी. त मरियम जेको हींअर एज सच जेको ॾिए पई जंहिंखे चइबो आहे न हिकिड़ो विजन या लुक या जेको पाण चऊं, उहो बिल्कुलु उन खां डिफरेंट आहे. उहो हिकिड़ो थोरो हिकिड़ो नए क़िस्म जो लॻे थो, थोरो मॉडर्न लॻे थो जीअं हू चवे थी, त उहो हिकिड़ो लॻे थो. इन करे हिते हिकिड़ो ॿियो उन्हनि जो थींदो. बाक़ी मुंहिंजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ पाण हिते मौजूदु रहंदो, पार्टी वारी पोज़ीशन खे संभालण जी कोशिशि कंदो त जेका मरियम जी मुखालफ़त थिए थी उन कीअं ॾिसिजे. प्लस इहो ॾाढो इम्पॉर्टेंट थींदो मरियम पाण सां टीम कहिड़ी थी खणे, इहो वॾो चैलेंज आहे. हुन कुझु नवां माण्हू कुझु पुराणा माण्हू जेकॾहिं गॾु खणी करे हले थी हिकिड़ो पॉलिटिकल पोस्चर सां, उहो आहे. टियों जेको चैलेंज थींदो त उहो इहो आहे त भई जेको जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर अज़म हुयो तॾहिं जी PM हाउस में वेही करे उन एक्ट ऐं बिहेव पियो कयो, उहो बिल्कुलु डिफरेंट हुयो. हाणे जॾहिं चीफ मिनिस्टर जे तौर ते पंजाब में हू एक्ट ऐं बिहेव कंदी त ब्यूरोक्रेटिक सेटअप सॼे में उन में हू कीअं पंहिंजे पाण खे हू कंदी, ओॾी महिल त हू का बि शइ करे पई सघी, उहा फॿी पई वई, हाणे उहा कोन फॿंदी. त इहो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में 3-4 में जेको आहे मां हिकिड़ी ॻाल्हि जो इज़ाफ़ो कयां थो, उन सां गॾोगॾु जेको आहे जो पंजाब जे अंदरि जेको 10 साल शहबाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत रही, उते जेको आहे शहबाज़ शरीफ़ साहिब जेको हुकूमत में हुया त उहो हिकिड़ो सेटअप आहे ब्यूरोक्रेसी जो बि ऐं इलेक्टेबल्स जो बि हिकिड़ो सेटअप आहे, जंहिंसां हिकिड़ी इक्वेशन शहबाज़ शरीफ़ जी जेको आहे उतां जे वज़ीरनि सां, MPs सां, ब्यूरोक्रेट सां, उन्हनि सां जेको हुनजी हिकिड़ी इक्वेशन हुई त कंहिंखां कहिड़ो कमु कीअं वठिबो, कहिड़ो एफिशिएंसी, उहो ख़ुदि इनखे उहो उनखे ज़ाहिर मरियम नवाज़ ईंदी त उहो वरी पंहिंजे सेटअप सां ठाहींदी, हर कंहिंखे रांदी करे पंहिंजी टीम खपे. पर उहा जेका टीम नई जेका आहे ब्यूरोक्रेसी खां वठी ख़ुदि जेको PMLN जा जेके शहबाज़ शरीफ़ जा जेके किचन कैबिनेट हुई, हाणे उनजी जगह ते जेका मरियम. करता हूँ एक और इजाफा कहना चाहता हूँ. जी सर, आखिरी मिनट है. एक जुमला कहूंगा कि जो सुहेल साहब ने बात की है, विद इन पार्टी भी उनका क्राइसिस होगा, और लेकिन ये एक इशारा देना था कि जब वो कहती हैं कि मेरा मंशूर तो वो जा रहा है सामने ऑरेंज ट्रेन, तो मैं ये समझता हूँ कि इस तरह जो वो अर्बन सेंटर में बड़े बड़े शो ऑफ करने के प्रोजेक्ट है ना, वो इस वक्त उनके लिए बहुत ज्यादा प्रॉब्लम क्रिएट करेंगे, क्योंकि ऑलरेडी वो कह रही हैं कि पंजाब जो है काफी उजड़ा हुआ है, तो इंफ्रास्ट्रक्चर जो है पंजाब में उस तरह का नहीं है जिस तरह लाहौर में, पिंडी में और मुल्तान में है. तो मैं समझता हूं कि उनको काफी ज्यादा चैलेंजेस दरपेश होंगे, और वो ब्यूरोक्रेसी पे रिलायंस का जो फैक्टर है ना, वो बिल्कुल शहबाज शरीफ की कॉपी है. तो मैं समझता हूं कि अनरेस्ट होगा जो इलेक्टेबल उन्होंने इंगेज किया. बड़ी मेहरबानी शाहिन कुरैशी साहब, आपने हमें ज्वाइन किया. साइंस साहब तव्हांजी वॾी महिरबानी.
नाज़रीन गुफ्तगू तव्हां ॿुधी ऐं यकीनी तौर ते पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरत हाल बि सुठी कोन्हे उन जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि सियासी अदम इस्तेकाम जेको आहे उहो वधीक नुक़सानु ॾींदो PTI जे बानी जेको आहे जेको ख़त लिखियो आहे IMF खां उनखां पोइ जेको एहतिजाजनि जो सिलसिलो पूरे मुल्क जे अंदरि हलंदड़ आहे उन मां लॻे थो त अञा ताईं पाकिस्तान जे अंदरि सियासी इस्तेकाम जे हवाले सां केतिरियूं ई धुरियूं जेके आहिनि उन्हनि खे जेका मैच्योरिटी जी जेका ज़रूरत आहे उहा असांखे नज़र कोन पई अचे बहरहाल ॾिसजे त पाकिस्तान जे अंदरि जमहूरी इदारा जमहूरी रिवायतूं जमहूरी इस्तेकाम जेको आहे उहो केतिरो स्टेबल थिए थो ऐं उनखां पोइ हीअ जेके चैलेंजिस आहिनि इक़्तिसादी मैदान ते उनखे हुकूमतूं कीअं थियूं मुंहुं ॾियनि ऐं जेका हीअ इलेक्शन जे हवाले सां जेको हिकिड़ा जेके सवाल निशान जेके बीठल आहिनि उन्हनि खे हुकूमतूं कीअं पंहिंजी कारकर्दगी सां उन्हनि जे मथां जेको आहे उन्हनि खे धुंधलो करे अॻिते वधनि थियूं प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं गॾु।